हिकिड़ो वाक्यो हिकिड़ो आयो त कहीं शायद पीरूं बयान कयो आहे हिते वाक्यो मां या नबी कयो आहे पर मैं त कंहिंजे ख्वाब जे अंदर इहा ॻाल्हि आई त फिलाणो शख़्स फिलाणी जाइ ते रही थो इनखे कहिड़ी बि सूरत में तूं उमरो कराए हेची ख्वाब जे अंदर नंबर उनजो फोन मोबाइल जो लिखजी आयो हिकु चकर भी ख्वाब आयो ॿियो चकर भी ख्वाब आयो टीं चकर भी ख्वाब आयो कंहिंसां मशवरो कई चई रब जी तरफ़ों तोॾे ख्वाब आयो आहे तोखे नंबर भी मोबाइल जो आयो आहे तूं ॻाल्हाएसि हिन जो हुन सां ॻाल्हायो उन जो चरियो त न आहे मां कॾहिं मस्जिद जो दरियो न ॾिठो आहे तूं वरी काबो मां घुमाईंदी वञे मां कॾहिं मस्जिद जो दरियो न ॾिठो आहे मूंखे काबो तूं घुमाईंदी मां काॾो हलंदुमि होॾे चेदा ईअं न कर ॿारे ख्वाब आयो आहे महिरबानी करे अगले ताणा फाणा करे शर्त रखीसि जे हितां खां वठी किराओ तुंहिंजे कंध में आहे वरी मोटी मूंखे हिते पुॼाईंदी चेदा मूं जे मथां आहे तूं हलियो हल पासे छॾो बसि इन में बि कुदरती को राज़ आहे त हल पासे हे हुते पहुतुसि हिनखे हुते पासपोर्ट वग़ैरह हिन जो ठहिराए करे हिनखे तयारु करे कमरे ते वठी वियो हालांकि वो ख़ासि को नमाज़ी भी न हो हिनखे जॾहिं हुते उमरो कराई काबतुल्लाह जो जेको उमरो पूरो थी वियो रोज़े रसूल जी ज़ियारत थी वरी मोटी थी जॾहिं अल विदाई जॾहिं तवाफ़ तो करी काबतुल्लाह में अदा छो त हलूं हली अॻिते सॼो पंध जो सुरी करे अदा कीअं बीहो त दिलि कढियो आहे बरकातूं हतीम जे दर ॿिए पढ़ी जा जेको निमाज़ पढ़ण लाइ तयारु न हो जेको हलण लाइ तयारु न हो वो जो निमाज़ पढ़ण वियो त कुझु देरि कीअं ॿ टे मिंट गुज़री विया हे जो मथों जो उनजे वियो लोॾेसि त उनजो रूह ख़ुदा सां मिली चुको आहे काबतुल्लाह जे भरिसां हतीम जे अंदरि रूह परवाज़ लॻो पियो आहे परेशान थियो थोरो घणो पोइ परेशानी हटाए करे चई त हिन जो अहिड़ो को ख़ुदा वटि अमल क़बूल पियो आहे जंहिं मूंखे ख्वाब जे ज़रिए ॿुधाए करे हिते पहुचायो आहे घणाई हिनखे मालिक ने पोइ मोटी आयो किसो हल्को मुख़्तसर करणो पंहिंजी घरवारी खां पुछा कई त भला इन जो अमल छा आहे अहिड़ो को अमल हुयसि सी ख़ासि अहिड़ो को अमल कोन हुयसि पर पघार हुयसि अमल भी ईअं ॿीड़ियूं ढीणियूं छिकींदो बसि घुमंदो फिरंदो हुयो आज़ाद माण्हू नमाज़ नमाज़ कोन पढ़ंदो पर जॾहिं हिनखे पघार मिलंदी जीअं पंहिंजो सामान आणींदो हो तीअं रन ज़ाल पाड़े में हुई उनजो सामान बि ओतिरो आणींदो हो यतीम उन्हनि जा बचड़ा हा जीअं सामान उनजे अंदरि पहुचंदो हो उहा औरत पंहिंजे यतीम बच्चन सूदो करे चवंदी ओ अल्लाह एस तूणी न मारजांसी जेस तूणी हिनखे काबो ॾेखारे करे सिर्फ़ सजदे में उन जेको आहे ईमान सां ख़ात्म बिल ख़ैर कजाए ऐं इहा औरत जी फितरत जॾहिं उनखे मिलंदो हो तॾहिं दुआ कंदी ए अल्लाह इन जो ईमान ते ख़ात्म कजाए ईअं इन जो ख़ात्म न कजाए बहरहाल इन्फाक़ ख़र्चो असुल इन्ही शइ जो नालो आहे असुल इन्ही शइ जो ये कई वाक़ियात तारीख़ जा अहादीस तारीख़ न अहादीस जा वाक़ियात भरिया पिया थिया त रब सुब्हानहू व तआला इन ज़रूरत वारे ख़र्च जो केतिरो क़दुरु थो करे ख़ुदा वटि केतिरो क़दुरु आहे